दोस्तों दोस्तों अॼु आऊं फिजिक्स जो इंतहाई अहम टॉपिक ॿुधाईंदुमि ग्रेविटी जे बारे में। बेसिकली ग्रेविटी पाण पढ़ियो आहे न्यूटन जो जेको लॉ पढ़ियोसीं त ग्रेविटी बेसिकली छा हूंदी आहे, फोर्स हूंदी आहे जेका शइ खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट कंदी आहे, छिकींदी आहे। बाद में 1915 में अल्बर्ट आइंस्टाइन पंहिंजो हिकु इनकलाबी नज़रियो ॾिनो जंहिंखे पाण चवंदा आहियूं जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में अल्बर्ट आइंस्टाइन असांखे इहो ॿुधायो त जेका ग्रेविटी आहे उहा स्पेस टाइम में कर्वेचर हूंदो आहे, यानी कि स्पेस में जेके बि ऑब्जेक्ट मौजूद आहिनि, चाहे सिज हुजे या ॿिया सितारा सयारा हुजनि, उहे जॾहिं स्पेस में मौजूद हूंदा आहिनि त पोइ छा थींदो आहे, स्पेस थोरो हेठि झुकी वेंदो आहे। तव्हां ही तस्वीर ॾिसो पिया, इन में सिज छा पियो करे, स्पेस में हिकु झुकाव पियो पैदा करे। त उन ही टाइम 1915 में तॾहिं एॾी का ख़ासि टेक्नोलॉजी कान हुई जो अल्बर्ट आइंस्टाइन पंहिंजी ॻाल्हि खे प्रूव करे या साइंटिस्ट उन टाइम उन ॻाल्हि खे प्रूव कनि। बाद में 1919 में सर आर्थर एडिंगटन हिकिड़ो एक्सपेरिमेंट कंडक्ट कयो त छा थियो, जॾहिं सोलर इक्लिप्स थियो त सोलर इक्लिप्स जे दौरान उन सर आर्थर एडिंगटन छा कयो, उन सिज जी तस्वीर कढी, सिज जे आसपास उन कुझु तस्वीरूं कढियूं। तस्वीरूं कढण खां पोइ वरी सर आर्थर एडिंगटन छा कयो, जेॾी महिल सिज गिरण ख़तम थी वियो त वरी उन जूं तस्वीरूं कढियईं त बाद में इहा ख़बर पई त जेको सिज जे पोयां स्टार मौजूद आहे उहा उन स्टार जी जेका पोज़ीशन आहे उहा चेंज हूंदी आहे। ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त जॾहिं का बि रोशनी कंहिं हेवी ऑब्जेक्ट जे आसपास गुज़रंदी आहे त उहा रोशनी बेंडिंग थी वेंदी आहे, उहा बेंड थींदी आहे। त जॾहिं ॾिसो हिन फिगर में त रोशनी जॾहिं इन सिज मां गुज़री करे साइड मां गुज़री करे ज़मीन ॾे अचे पई त उहो पंहिंजी पाथ छा पई करे, चेंज पई करे। ऐं जॾहिं इहो सिज गिरण ख़तम थी वियो, वरी राति जे टाइम ई सर आर्थर एडिंगटन वरी तस्वीर कढी त बाद में ॾिठई त जंहिं स्टार मां रोशनी आई पे उन स्टार जी हक़ीक़त में पोज़ीशन त मुख़्तलिफ़ आहे। जॾहिं सिज गिरण हो उन टाइम हुन फोटो कढियो हो त उन टाइम स्टार जी पोज़ीशन यानी कि जेका रोशनी आई, हुन रोशनी गॾु करे पिक्चर स्टार जी कढी त उन स्टार जी जेका उहो स्टार जेको आहे उन जी पोज़ीशन हिकिड़े हंधि हुई। ऐं जॾहिं सिज गिरण ख़तम थी वियो या सिज उन पोज़ीशन तां हटी वियो त छा थियो त उन स्टार जी पोज़ीशन ॿिए हंधि नज़र आई। त इन मां प्रूव थियो त जेको स्पेस टाइम कर्वेचर वाकई एग्ज़िस्ट करे थो, यानी कि जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी जो इहो पहिरियों पक्को सबूत मिलियो।